वला कुव्वत इल्ला बिल्लाहिल अलीय्यिल अज़ीम। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। अस्सलातु वस्सलामु अला सय्यदिना व मौलाना मौला सकलैन अबिल क़ासिम मुहम्मद आलिहि तय्यबीन ताहिरीन मासूमीन मज़लूमीन अल्लज़ीना अज़हबल्लाहु अन्हुमुर रिज्स व तह्हरहुम तत्हीरा। अम्मा बअदु फ़क़द क़ाल अल्लाहु सुब्हानहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल मजीद वल फ़ुरक़ानिल हमीद वल बुरहानुर रशीद व क़ौलुल हक़। इन्न अहसनल हदीस बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। या अय्युहल्लज़ीना आमनू इन तंसुरुल्लाह यंसुरकुम व युसब्बित अक़दामकुम। सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। अज़ीज़ाने किरामे क़दर आशिक़ाने अहले बैत अज़ादाराने सय्यद मज़लूम बारगाह मरकूती बारगाह नूरानी इश्क़ व अक़ीदत व मवद्दत जे हिन बारगाह तव्हांजी असांजी हाज़िरी अल्लाह तबारक तआला क़बूल फ़रमाए। इश्क़ जी हाज़िरी, मोहब्बत जी हाज़िरी, अहल बैत अलैहिस्सलातु वस्सलाम जे ज़वाते मुक़द्दसा सां तमस्सुक जी हाज़िरी, गुनाहनि जे मग़फ़िरत जी हाज़िरी, हाजतुनि जे क़बूलियत जी हाज़िरी। बड़ा खुश नसीब आहियो, सआदतमंद आहियो, दुनिया जे हुन अदीम यूनिवर्सिटी में, अदीम जामिया में, अदीम मकतब में दाख़िलो आहे कि जंहिं मकतब मां इन दुनिया जी डिग्री नथी मिले, बल्कि इन मकतब मां या केरु अबूज़र ठहे थो, केरु सलमान ठहे थो, केरु हबीब ठहे थो, केरु हुर ठहे थो। वॾो अदीम मकतब आहे। इन मकतब मां को डॉक्टर इंजीनियर नथो ठहे, इन मकतब मां को साइंसदान नथो ठहे, लेकिन इन मकतब में इंसान साथीअ जो इहो कारखानो आहे कि कोई सलमान ठहंदो तो कोई मिक़दार ठहंदो। मारिफत वारा इंसान जेके हूंदा, जिन खे इरफान हूंदो, उहे सम्झंदा त दुनिया जूं जेके बि डिग्रियूं आहिनि, इहे सभु डिग्रियूं देर पा न आहिनि, बका वारियूं न आहिनि, लेकिन हे जेके शख़्सियतूं आहिनि, इन्हनि जी बका इहा आहे त दुनिया इन्हनि ते सलाम कंदी। अॼुकल्ह सलाम ते बि जहिड़ो लॻो पियो आहे, ऐं माण्हुनि जे इल्म अकुल जे ते मातम करणु घुरिजे। इन खां वधीक यानी इन ते का तफ़सीली गुफ़्तगू करण जी गुंजाइश बि कान्हे। सिर्फ़ु इहो सोचियो त इन साॻी फ़िल्म में लिखियो अथनि त नबी जे पोयां लिखंदासीं सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम, यानी नबी बि वसल्लम आहे त आल बि वसल्लम आहे। जॾहिं नबी ते सलवात आहे, आल ते सलाम आहे। जॾहिं तव्हां पाण ई चओ पिया अहिड़े नमूने जॾहिं निमाज़ पढ़ो था त नबी ऐं हुनजे आल ते सलाम मोकिलियो था, त पोइ बाक़ी हुन पासे बुग़्ज़ जो इज़हार छाजे लाइ था कयो? तंहिंजे करे ही त उहे हस्तियूं आहिनि जेके ख़ुदि त वॾी इज़त ऐं करामत वारियूं आहिनि, लेकिन हिननि सां जेको वाग थी वञे, हिननि सां जेको वाबिस्ता थी वञे, उहो बि अलैहिस्सलाम थिए थो। ऐं रुॻी हिन दुनिया ते न, बल्कि तव्हां असांजो सलाम छा थो थिए, ख़ुदा पाण चए थो कुल लिल हम्दु लिल्लाह, ए मुस्तफ़ा हम्द आहे, सना आहे अल्लाह जी आहे, व सलामुन अला इबादिहिल लज़ीना इस्तफ़ा, ऐं मुंहिंजा जेके बंदा आहिनि, जिन खे मूं चूंडियो आहे, उन्हनि ते बि मुंहिंजा सलाम आहिनि। इनजे करे इहो बहसी अजायो आहे या ॻाल्हि अजाई आहे, बसि इन्हनि सां वाॻियल इंसान मारिफत हासिल थी वञे त हीअ अहिड़ी मलकूती बारगाह, नूरानी बारगाह, हिते अचण में वक़्त जो ज़ाया न आहे, वक़्त जो ज़ियान न आहे, बल्कि हिकु हिकु पल जो, सेकंड जो हज़ारों हिसो बि इंसान जे लाइ वॾी क़ीमत ऐं मंज़िलत रखे थो। लेकिन शर्त इहो आहे त दुनिया, हिन दुनिया जे माहौल में, दुनिया जे मादियत में इंसान जी सोच फ़िक्र तब्दील थी वई आहे, ऐं सभु को तड़े खड़े फ़ाइदो चाहे थो। इंतज़ार जी कैफ़ियत कंहिंजे अंदरि पैदा न आहे। चए थो हिन हथ सां ॾियां, इहे ATM मशीन वांगुरु पैसा निकिरी अचनि। थोरी बि हुन में देरि थी त चवंदा मशीन ख़राबु आहे, त हीअ अहल बैत खे, अल्लाह खे बि ईअं ATM सम्झनि था, ऐं सम्झनि था त बसि माना जे मञूं था त हीअं छो नथो थिए, मञूं था त हीअं छो नथो थिए। अल्लाह तबारक ताला जे तरफ़ां क़वानीन ठहियल आहिनि, क़ाइदा ठहियल आहिनि। अॼु ॾिसो कहिड़ो सुहिणो ॾींहुं गुज़रियो आहे, 8 ज़ुल्हिज जो ॾींहुं गुज़रियो आहे।
तारीख़ इस्लाम में इन्हनि ॾींहंनि खे मल्हाइण वारनि ते सलाम ये दुनिया के खबर ना है दुनिया पंहिंजे जानवरनि खे घुमाईंदी थी वते को कंहिंखे कहिड़ो हार थो पाराए को कंहिंखे कहिड़े सिंग खे थो पालिश करे लेकिन इहा ख़बर ना आहे त इन्हनि ॾींहंनि जो वास्तो कहिड़ियुनि हस्तियुनि कहिड़ियुनि शख़्सियतुनि सां आहे ऐं फ़लसफ़ो कहिड़ो आहे। असां वटि त ज़ाहिरनि मिसरनि हिकु ॿ नाला आहिनि न असां सम्झो था हज़रत अमीर मुस्लिम जी शहादत आहे मौला इमाम हुसैन अलैहिस्सलाम 8 ज़ुल्हिज ते मके मां रवाना थी विया आहिनि लेकिन तव्हां वरी हिन ते गौर फ़िक्र कयो त ख़ुदि इहो अल्लाह तबारक ताला जे तरफ़ां आसार इलाही जेको इन मक़ाम ते मौजूदु आहे ख़ुदा जा शुआइर मौजूदु आहिनि दुनिया इन शइ खे जेकॾहिं सम्झे बाबा हज करण वञनि था माण्हू हज छा इरकान हज में कहिड़ा आहिनि हज जे इरकाननि में सब खां पहिरीं शइ आहे त इंसान तक़वा हासिल करे बा तक़वा इंसान उन मक़ाम ते वञे ॿिए खे महरफ़त ई कोन्हे आराम कमाए तव्हां वियो हज ते त कहिड़ी महरफ़त हासिल करे ईंदो हुनजी इहा हूंदी त जल्दी हज ख़तमु थिए ताकी मां ख़रीदारी करे सघां हे त हींअर हिन वायरस जे करे फ़िलहाल रुकिजी विया न त चवनि था हर ॿिए रुपए जो कारोबार हज पंहिंजी जॻह ते कारोबार हो दुनिया जो दुनिया हज करण जे लाइ न वेंदी जेकॾहिं हज करण वञे त ख़बर हुजेसि त हज जो पहिरियों फरीज़ो इहो आहे त इंसान बा तक़वा थी बारगाह इलाही में वञे पोइ जॾहिं बारगाह इलाही में वञे थो त हिकु हिकु वक़ूफ़ ते हिकु हिकु मक़ाम ते अल्लाह तबारक ताला जे तरफ़ां हुन जे लाइ हिदायत कहिड़ी जॻह मिना में वञे त कंहिंजी कुर्बानी यादि करे इरफात में वञे त कंहिंजी ॻाल्हि यादि करे आहे न माण्हू सम्झनि था बसि खाने काबा खे फिरी आयासीं हज थी वियो ईअं न आहे हज जा इरकान आहिनि उन इरकान खे सम्झणो पवंदो त हीअ कंहिंजी सुन्नत आहे छो थियो छाजे लाइ थियो त क़ुरान मजीद ॿुधायो त बाबा हज़रत इब्राहिम जेके अल्लाह तबारक ताला नबी हो अल्लाह तबारक ताला औलाद जहिड़ी नेमत न पे ॾिनी जॾहिं हज़रत हाजरा सां शादी कयईं जेका संदनी कनीज़ हुई त खेसि हाजरा खे बि औलाद थियो त सारा खे बि औलाद थियो तफ़सील में भी इन मजलिस में गुंजाइश कोन्हे मसलो वॾो इहो आहे बहरहाल जॾहिं नंढड़ो बचिड़ो पैदा थियो ॿार केॾो कीमती हूंदो आहे सिकी पिनी सो बि नबी जो ॿारु इब्राहिम जो ॿारु हज़रत इब्राहिम खे अल्लाह हुकुम ॾिनो हिन बचे खे खणी तो हलियो वञ फला मक़ाम ते जिते को न वण आहे न पाणी आहे यानी अल्लाह तबारक ताला जेको निज़ाम जेको सिस्टम जेको हिदायत जो तरीक़ो ठाहियो आहे इन हिदायत जे तरीक़े खे यादि कयो पोइ त जानवर ज़िबह कयो पोइ त ईद मल्हायो न तव्हांखे ख़बर त पए त आहे छा हज़रत इब्राहिम हज़रत इस्माइल खे छॾे वरी वापसि विया आहिनि यानी हाणे अल्लाह ते ईमान एतिरो आहे जो नंढो बच्चो पंहिंजी माउ समेत हिकु अहिड़े बयाबान में आहे जे बयाबान में पखी कोन्हे वण कोन्हे पाणी कोन्हे प्यास लॻे थी सफ़ा ऐं मरवा ते जेॾी महिल बीबी डोड़े थी इन सफ़ा वल मरवत मिन शआइर अल्लाह चए थो या हिकु मासूम जे प्यास जी जेका कोशिश करे पई मुंहिंजो मंशूर लिखे पई दुनिया में ॿुधाए पई त जेका आज़ादारी थींदी आहे या आज़ादारी क़ुरान जे रूह सां आहे बग़ैर क़ुरान जे रूह सां कोन्हे अरे हिकु प्यासे जे प्यास जे लाइ सही करण कोशिश करण खे ख़ुदा रहंदी दुनिया ताईं क़ाइम ऐं क़ाइम रखे छॾियो बाक़ी आज़ादारी छा जो आहे या न आहे जो साईं पुराणी ॻाल्हि आहे त पुराणी ॻाल्हि त इमाम हुसैन खां अॻे त हज़रत इब्राहिम जी आहे हज़रत इस्माइल जंहिं वरी पोइ खुड़ियूं हणी पाणी कढियो सॼी ॻाल्हि तव्हांखे ख़बर आहे रुबी मां इशारात पियो कयां जेके चयूं ज़मज़म यानी अॼु ॾींहं ताईं उहो पाणी जेको हज़रत इस्माइल जे पेरनि जे खुड़ुनि जो सदको आहे अॼु शिफ़ा आहे भई जेके चवंदा अलाह काफ़ी आहे उहे ज़मज़म न खणनि ज़मज़म छो था खणो हे त नबी जे पेरनि जो सदको आहे हिकिड़ो नबी आहे मासूम जी प्यास मासूम जो पाणी मिली भी वियो लेकिन तॾहिं बि अल्लाह उन सही ऐं कोशिश के हज जो रुकुन करार ॾेई छॾियो बच्चो जवान थियो जवान बच्चे जी केॾी सुठी हसरत हूंदी आहे माउ ऐं बच्चो ख़ुशि आहिनि हेॾा हज़रत इब्राहिम वापसि आयो आहे अल्लाह चयो हिनखे अल्लाह जे राह में क़ुर्बान करे छॾियो यानी छो क़ुर्बान करे अल्लाह जे राह में अल्लाह चयो नेकी आहे ई आहे त जॾहिं अल्लाह जे अबदियत में अचो इन नुक़्ते के समझी छॾियो त अल्लाह धनिया अल्लाह मालिका अल्लाह सरपरस्ता अल्लाह वलिया कोई वली न आहे तंहिंजे करे अल्लाह जीअं चवंदो तीअं कंदासीं
यो विलायत जो पहिरियों दर्जो आहे इन मकाम खे जेकॾहिं केरु सम्झे नारे हणण सां विलायत न थींदी आहे वलीअ जे सुपुर्द पंहिंजी जान माल औलाद कबो आहे हक़ीक़त में इहा विलायत अल्लाह चए थो कोई छॾ लन तनालुल बिर्र हत्ता तुनफिकू मिम्मा तुहिब्बून एस ताईं पहुची नथा सघो नेकीअ ते जेस ताईं उहा शइ न कुर्बान कयो जंहिंसां तव्हां मोहबत था कयो असां मोहबत कयूं था न लेकिन असां मोहबत वारी शइ अल्लाह जी राह में न ॾींदा आहियूं ए जो हींअर ॾिसो त जानवरनि जा अघ वधी विया त इहो तकवा मां निकिरी वई न ॻाल्हि छाजे करे आहे दुनिया ॾिसे लेकिन जेकॾहिं मोहबत हुजे वजह आहे तव्हांजी अलाए न आहे नाराज़ बहरहाल तव्हां इशारो पे कयो त असुल में इन्हनि शयुनि खे केरु सम्झी न सघियो आहे जेकॾहिं सम्झे इन मक़ाम खे त हज़रत इब्राहिम हज़रत इस्माइल खे कुहण वञे थो अल्लाह चए थो तो ख्वाब खे सच करे ॾेखारियो यानी तूं जेका आज़माइशी उन में तूं कामयाब थी वे हाणे इहा कामयाबीअ खां पोइ अल्लाह तबारक ताला इमामत ॾेई छॾियसि लिन्नास इमामत तमाम इंसानियत की इमामत किथां मिली इन इम्तिहान मां मिली जंहिं इम्तिहान में सभ खां प्यारी शइ ख़ुदा जी बारगाह में कुर्बान करण खां की बाई हाणे उन जी अलामत जे तौर तहां असां हिते वो मिना में जेका कुर्बानी थींदी उन मिना जे कुर्बानीअ जे ज़िम्न में सिर्फ़ हिंदुस्तान ऐं पाकिस्तान में इहो ॾेखावर जेको तरीक़ो आहे तव्हांखे मौला नसीब करे तव्हां ॿियनि मुल्कनि में बि वेंदव ईरान में इराक में शाम में किथे बि इहो तरीक़ो तव्हांखे नज़र कोन ईंदो त जानवर घुमाईंदा हुआ तूं उन्हनि खे ॾेखारींदा हुआ तूं उनखे सोशल मीडिया ते ॾेखारियो कंहिं ॿिए मुल्क जी का तस्वीर ॾेखारियो त का सोशल मीडिया ते अचे थी हिते सही ॿकरो हुजे ढगो हुजे बेल हुजे लखनि में विकामे छो तो वह तकवा ना है परहेजगारी ना है खुदा जी खातिर कम ना है इंसान पंहिंजे नफ्स जी खातिर कम तो करे तवज्जो तो चाहिए कि ये शयूं इन करे असां वटि रवाज थी वयूं आहिनि अल्लाह जी खातिर ना आहिनि अल्लाह जी खातिर हुजे त पोइ इन फ़लसफ़े खे सम्झे त फ़लसफ़ो कहिड़ो आहे ऐं हज़रत इब्राहिम जे इन ख़ुशीअ में कि हज़रत इब्राहिम खां पोइ जेका ईद कयो था अल्लाह खे बच्चो पुसजण खां बची वियो अल्लाह ईअं न चयो आहे फदे ना हो बे ज़िबहिन अज़ीम इनखे असां तब्दील करे छॾियो हुन ज़िबह अज़ीम ये कुरान जो ॻाल्हियूं आहिनि यानी ख़बर पई हाणे जेको तव्हां दुंबो ॿकरो घटो छेलो इन जॻह ते खून वहायो था हक़ीक़त में उन यादि में त इस्माइल जो खून बची वियो कंहिंजे सदके में उन हुसैन जे खून ये तमाम शयूं असांजे हिन हज जे चंद ॾींहंनि में वारिद थियनि थियूं ऐं इब्तिदा बि इन्हनि ॾींहंनि में थी वई ये उन ज़माने जूं ॻाल्हियूं वरी हज जे ज़माने में केतिरा भेरा इमाम हुसैन अलैहिस्सलाम हज करण आया आहिनि इहा दुआए अरफा अरफात जे मैदान ते जेका सुभाणे तव्हां पढ़ंदव इहा दुआए अरफा मौला इमाम हुसैन अलैहिस्सलाम पढ़ी आहे ऐं केॾी अज़ीम दुआ आहे इमाम हुसैन अलैहिस्सलाम जी जेके मौला इमाम हुसैन अलैहिस्सलाम बि ख़ुदा जी बारगाह में इहा दुआ घुरी आहे ऐं ज़ारो क़तार रुना ज़ारो क़तार ख़ुदा जी बारगाह में रुना आहिनि जंहिंजे करे इहा दुआ इरफा आहे उन इरफान जे मंज़िल जी दुआ आहे जंहिंमें हिकिड़ो अहिड़ो जुमिलो आहे जंहिं जुमिले खे अञा ताईं सही माना में केरु ट्रांसलेट नथो करे सघे जंहिंमें मौला फरमाए थो या अल्लाह जे तोखे पातो उन छा विञायो जे तोखे पातो उन छा विञायो ऐं जे तोखे छॾियो उनखे छा मिलियो यानी असुल आहे हुसूल मोहब्बत इलाही कि इन विलायत इलाहीअ में अहिड़ा अंदर दाख़िल थी वञो जो उन जा आबद बणिजी वञो अहिड़ा आबद बणिजी वञो जो न पंहिंजे बच्चे खे मिठो कयो न पंहिंजे माल खे मिठो कयो तमाम जी तमाम शइ ख़ुदा जी राह में कुर्बान करण लाइ साॻे तरीक़े सां करबला जो फ़लसफ़ो इहो बि फ़लसफ़ो इहो ई आहे मिसलन असां वटि बि वरी ईअं जीअं हुननि वटि थी वियो आहे असां वटि बि इहा ॻाल्हि थी वई आहे असां सम्झो इमाम हुसैन शहीद इन लाइ थियो आहे ताकी असां मातम कयूं इमाम हुसैन शहीद इन लाइ थियो आहे ताकी असां जुलूस कढूं असां मजलिसूं कयूं असां आज़ादारी कयूं न बल्कि मजलिस आज़ादारी जुलूस मातमदारी सबील न्याज़ इन लाइ आहे ताकी इमाम हुसैन जे शहादत जे मक़सद खे हासिल कयूं मक़सद खे न विञायो हिननि वांगुरु इन्हनि मक़सद खे विञाए छॾियो इन्हनि खे ख़बर न आहे हज़रत इब्राहिम छो पियो कुर्बानी करे तव्हां ईअं न कयो तव्हां पाणी पीआरियो चयो हुसैन जी नुसरत तव्हां न्याज़ खारायो हुसैन जी नुसरत कारा कपिड़ा पायो हुसैन जी नुसरत मातम कयो हुसैन जी नुसरत अदम हणो हुसैन जी नुसरत पोइ माना तव्हां आज़ादारी पिया कयो जेकॾहिं हिन मक़ाम ते न आहियो त जेकॾहिं तव्हांजी ख़िदमत मुख़्तसिर गुफ़्तगू जो तव्हांखे ख़बर आहे आदी आहे
वडी गुफ्तगू कंदो ही ना है, लेकिन ताजे खिदमत अक़दस में के इब्तिदा है आज़ादारी दा ॾींहं शुरू थियण वारा है। आज़ादारी बेमाना मारिफती आज़ादारी, रुख जी आज़ादारी, बिराई आज़ादारी न, आज़ादारी मारिफत वाली आज़ादारी कयो। उहा कीअं थींदी? जो ताजे खिदमत अक़दस में आयत पढ़े में नमा इस्तिफादो किया अल्लाह तबारक तआला कुरान मजीद में ताजो पुरानो कारकुन है ता वटि ये गुफ्तगू कंदो आयो है। कुरान मजीद में अल्लाह तबारक तआला मोमिनन के सदे चे तो या अय्युहल्लज़ीना आमनू, तवज्जो आहे मुझे तरफ ए मोमिनो। मुनाफिक सा थोड़ी तो गालाए, बेईमान सा थोड़ी तो गालाए, ई मोमिन सा गाल तो करे, यानी समझंदो भी मोमिन, यानी गैर सा गालाए वो गैर समझंदो, पंजे सा गालाए वो पंजो समझंदो, इशारो किनायो वो समझंदो। हाने इया कीअं तो थी सके त कुरान सा मां वाबस्ता न हुजा, कुरान सा वरी हो कारी वाबस्ता हुजे? अलमी हो सां इहो ई आहे त कुरान सां वाबस्तगी उन्हनि जी आहे, असांजी कान्हे। जॾहिं त असीं अली खे मञण वारा, असीं अमीरुल मोमिनीन के मञण वारा। अली केर? अली माल कुरान, अल कुरान माल अली। अली कुरान सा, कुरान अली सा। इने मतलब छा थियो? वरी बुलंद सलवात सूरह मुबारका मोहम्मद आयत नंबर 37 या अय्युहल्लज़ीना आमनू, ए मोमिनो, इन तंसुरुल्लाह। जो मां तफसील में वना छो त ही नंढड़ी गाल ना है, गाल वडी करण जी है, लेकिन इनके मां सुकेड़े ताजे खिदमत में पेश तो क्या। ए ईमान वारो, जे कदे अल्लाह जी मदद कंदो, सवाल ना है केड़ो मुश्किल गाल थी वे, अल्लाह पे ताके ते मुजी मदद करे, ते याली मदद ते कहे एतराज करे ना, अल्लाह पे ते मुजी मदद करे। है ना सही, केड़ो मुश्किल मसलो आहे ते चवना सही याली मदद छो ता चयो बाबा? याली मदद ते पो बहस कर, फिर ते अल्लाह ते तो मोमिनो मदद करे। गाल समझण जी जरूरत है, एकदम फांसी न पओ। दुनिया वारा ये याली मदद ते एतराज, अलैहिस्सलाम ते एतराज, खुदा जो कसम न लुगवी ता कन, न इस्तिलाई ता कन, हकीकत में उनके अली सा बुग़्ज़ बी का गाल न चो। खुदा जो कसम बुग़्ज़ तन, इनन कने ये कोन चो त या गौसुल आज़म न चो, जयतन दस्तगीर न चो। दस्तगीर भी माना मदद घुरणा। अच्छी अच्छी याली मदद ते एतराज कदा, बी के शे ते एतराज न कदा। अली मदद न तो करे सके, मां तो चा अली खुदा जो कसम अली मदद करे भी न तो सके। अली छो मदद करे? मदद त अल्लाह कंदो, छो त अल्लाह जे हथ में आ कुव्वत ताकत अल्लाह जी आ। अल्लाह का सलाह केर मदद न तो करे सके। जने अली मदद कंदो माना अल्लाह मदद कंदो, अली के ताकत ही कंदो। हाने त राजी थी वने, बाकी खुदा जाने केर आ जेके वरी अची अल्लाह तो मदद करे डायरेक्ट, उन्हें जी मुखे खबर काने। लेकिन अल्लाह तबारक तआला जे करे मदद करे तो अली जे जरिए असी तड़ी ता चो अली तू मदद कर, छो त असा के खबर आ अल्लाह जी मदद अली दे थी। अली मदद करण दे, अली वट पंहिंजी का विलायत आ, विलायत अल्लाह जी तरफ। अली वट ताकत कुव्वत कुदरत पंहिंजी नाए, अली जी ताकत कुव्वत कुदरत अल्लाह जी आ। यानी अली जो जेकॾहिं हथ हले तो त अल्लाह जी ताकत सां, अली जी ज़बान हले थी अल्लाह जी ताकत सां। अरे कहिड़ो इमाम आहे जे ईअं न चयो हुजे त बेइज़्निल्लाह अल्लाह जे इज़्न सां असांखे ताकत मिलंदी? कहिड़ो नबी आहे जे ईअं न चयो हुजे त बेइज़्निल्लाह अल्लाह जे इज़्न सां? माना तूं ख़बर पई त अली जे मदद जो इनकार नथो करी, अल्लाह जे इज़्न जो इनकार। मज़ा आहे न बाबा, को मुश्किल ना आहे। या अय्युहल्लज़ीना आमनू इन तंसुरुल्लाह, ए ईमान वारो, जे कने अल्लाह जी मदद कंदो, मना खबर पई अल्लाह के मदद की जरूरत आहे न? कतई न, अल्लाह के मदद की जरूरत न आहे। अल्लाह मदद छाजे लाइ घुरंदो तव्हां खां? सवाल ही न तो पैदा थिए तव्हां खां मदद घुरे। लेकिन ही छा तो करे? खुदा फेज़ तो करे। ही फेज़ आहे। फेज़ छा हूंदो आहे सम्झो था? मिसलन केर को कम करे सघे थो, लेकिन चए थो हिन कम में तव्हां बि हले अचो, इहो फेज़ आहे न। यानी मुखे खोट काने, अञा कोन सम्झो। अल्लाह साईं चए थो या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू, छो तो चए? जॾहिं पाण चए थो इन्नल्लाह व मलाइकतहू युसल्लूना अलन नबी, मां ई मुंहिंजा मलाइक नबी ते सलवात मोकिलनि था, त पोइ बाक़ी कहिड़ी ज़रूरत रही आहे? बाक़ी कहिड़ी खोट रही आहे जो अल्लाह मोमिननि खे चए थो?
यानी अल्लाह जी सलवात घटा नबी का खोट तस या 99.9% आ बाकी 0.1% असी कदासी न अल्लाह तबारक तआला जी सलवात नबी ते मोकलण में काई खोट कोने अल्लाह के कोई एहतियाज कोने लेकिन यो करम इलाही आ खुदा के तो ही करम इलाही मा जारी तो क्या इन करम में तहां भी अची शामिल थियो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तस्लीमा पढ़ो ताजे पढ़ण सां जा मोहम्मद मुस्तफा के सलामती पहुंचो ताजे पढ़ण जी जरूरत है जेके अल्लाह पे सलवात मोकले ताजे पढ़ण जी केड़ी जरूरत है खुदा के तो न या मुजी करामत मुजो फैज है इन करे मा चाया तो इन फैज में ता भी शामिल थियो छाकाण जो मा आया ही फैज विरायण वारो मा आया ही करीम करामत करण वारो सागे तरीके साइन तंसुरुल्लाह मुजी मदद कयो खुदा जो मुझे पैगाम में तहां जे मदद जी जरूरत कोने लेकिन इन दुनिया में छाकाण त मा पंजा नुमाइंदा मोकलिया हन उन नुमाइंदन के ये न समझो त अकेला है मुंजा नुमाइंदा है उन जी मदद के वजन मुंजी मदद चाहन त अल्लाह की ताकत केतरी है गाय त इशारे से दुनिया सजे के अल्लाह यो तो सबने के अल्लाह ते यकीन है ना खास करे उन के जेके अल्लाह अल्लाह कंदा था वतन त अल्लाह के केडो यकीन है अल्लाह ते यकीन तव उनु का बेड़ी छो तो ठहराए का बेड़ी छाते ना ठहराए अल्लाह के नु चयो त रब इन्नी मगलूब ने अल्लाह मा मगलूब थी आया मुझी मदद कर मुझी नुसरत कर फन कसर मुझी नुसरत कर त अल्लाह दी मदद अचे या अल्लाह मदद चयो न नु चयो या अल्लाह मदद अल्लाह चो बेड़ी था भाई कुरान मजीद का पढ़ो ताला बोलता पढ़ो कुरान मजीद में है ना अल्लाह तबारक ताला का मदद गुरी ये अल्लाह मा मगलूब थी आया मुते इनन जुल्म जफा जी इतनी कोशिश कया जो हाने मुंजी मदद कर अल्लाह मदद दे पारा जिस बेड़ी ठाए 200 सालन ताई नु बेड़ी ठाई तो रहो खुदा जे करे असा पारा हुजन त कई बेईमान थी वन सही अल्लाह कदे दी तुजी मदद किथे आ तुजी मदद जे के मदद आ सराय त देखार लेकिन हिनन के ताकत हुंदी आ अल्लाह के भी ताकत हुंदी आ लेकिन खुदावंद मुताल कदे भी पंहिंजी ताकत के इए जो टरड़े माण्हू जो कम हुंदो आहे इन दुनिया में त छा अल्लाह मुआज़ ये कदो छा त पंहिंजी ताकत ते न अल्लाह भी पंहिंजे सिस्टम जे तहत जो सिस्टम आहे अल्लाह जो ऐं अल्लाह जा नुमाइंदा भी सिस्टम जे तहत खुदा जा नुमाइंदा भी आहिनि अली के केड़ी ताकत अली के ताकत है या ना एड़ी ताकत है खुदा जो कसम हिकड़े दफे ये वेठा हो जन साईं अली साईं वेठा हो जन ये कचहरी नाराज त कोन पिया थियो मां बुधा मां तवील न पढ़ंदो आया लेकिन हाने ता वट काफी अरसे का पो आयो है वेठे हुंदे मां ता वट में भी पढ़ियो वेठे हुंदे कचहरी कंदे मोला जेनी मतलब पंहिंजी गाल करण लगा त मुंजी ही ताकत मुंजी ही ताकत मुंजी ही ताकत तो के सवाल क्यों मोला को जंगियो छोटा कयो इन सा जैसा जंगियो पे करे जंगियो छोटा कयो इन सा मौला अमीरुल मोमिनीन पंहिंजे मकाम ता वेठे ही हथ के ये करे ही जो छटको दिनो अल्लाह अकबर बुधला गाल जे चाया त हिते इन मकाम ते वेही भी शाम में इन जी दाढ़ी पटे सका अली के ताको मामूली समझो चाया ताकत एतरी आ चाया त दाढ़ी पटे सका तो न मोबाइल न कम्युनिकेशन न व्हाट्सएप न फेसबुक जो ओडी मल गाल थे ता जो गाल जने खुली पोती चो हिन वक्त हिन टाइम ते हिन साथ ते हमरा कुर्सी ता कुरी पियो ए पाजे सामू बैठलन के टीमो जी दाढ़ी में के हथ विदो इतनी ताकत अली रखे पियो यार अली चमा इतनी ताकत रखा तो लेकिन जेकने ये जंग न कया त की खबर पे तो मुख साबित कदम के हाणे के मुफ्त में हलवो खपे न अली जो मुफ्त वारो हलवो न साबित कदमी खपे इन मकाम ते इन तंसुरल्लाह जेके अल्लाह जी मदद कंदा मदद मा मुराद केजी मदद कंदा जिनके अल्लाह पंहिंजे पैगाम जे लाइ पंहिंजो नुमाइंदो बणाए न दुनिया ते मोकिलियो आहे जिनके पंहिंजो इज़्न ॾेई मोकिलियो त पोइ छा कंदुसि मां बि तव्हांजी मदद कंदुसि आहे न आहे बसि हे जेके ॾींहं पंहिंजा गुज़रिया ये कलो की 7 तारीख़ इमाम बाक़िर अलैहिस्सलाम जी शहादत अजो की शब पंहिंजे हज़रत मुस्लिम जी शहादत यानी करबला जे तारीख़ के करबला जे कदिए के करबला जे किस्से के करबला जी जेका भी तहरीक आहे इनके इब्तिदा मिली चुकी लेकिन ये नायत हिकड़े डी का मिली न बल्कि इनमें
पेच दर पेच कम थींदा आहिनि। अली अलैहिस्सलाम जी ताक़त आहे, इमाम हुसैन अलैहिस्सलाम जी ताक़त आहे। मदीने मां वेही बि जेकॾहिं ईअं ताक़त ॾेखारनि अलाह वांगुरु, छो त अलाह जी ताक़त अथनि हितां वेही करे, लेकिन ईअं त न आहे। मैदान में लहिबो ताकी मूं सां गॾु केरु मुंहिंजी मदद करे सघे। करबला में बि जेॾी महिल तव्हां ॾिठो त मदद करण वारा आया, रस्ते में मोला पाणी कढियो, थुलो हुयो अथनि त वहब जी माउ खे पाणी कढी ॾेखारियनि। करबला में ज़ाफ़र जिन जो माजरो तव्हां पाण ॿुधो आहे केतिरनि ज़ाकिरनि खां, त जेॾी महिल जिननि जा टोला मलाइकनि जा टोला आया, इमाम चयो इहो त तव्हां मुंहिंजी मदद करणु चाहियो था, एतिरो त मां बि करे सघां, लेकिन मां इहा अमली जंग थो कयां पियो। उन ताक़त क़ुव्वत कुदरत जी जंग न आहे। यानी हाणे जो अलाह चए थो इन तंसुरुल्लाह, माना कंहिंजी मदद कयो, माना हिननि जी अलाह जी मदद न, ही जो अलाह मोकिलिया आहिनि हिननि जी मदद कयो, त पोइ अलाह चए थो मां तव्हांजी मदद कंदुसि। ऐं मदद केॾी कंदुसि, उहो इहो सभु पेते इक़दाम तव्हांजे कदमनि खे साबित कदम रखंदुसि। असुल जेका कामयाबी आहे उहा साबित कदमी आहे। असुल कामयाबी यानी जेको असां मजलिस में वेठा आहियूं, छो वेठा आहियूं, हिते ॻाल्हियूं ॿुधी वञी मैदान में भॼी वञो। मैदान मुख़्तलिफ़ हूंदा आहिनि, हर कंहिंजो मैदान अलॻि हूंदो आहे। हींअर तव्हांखे करबला कोन था वठी हलूं, न कोई तव्हांजी यज़ीद सां जंग आहे ऐं करे बि कोन सघंदो। पाण अहिड़ा आहिनि सिंध में, हिननि में अहिड़ा हिरी विया आहिनि जो हाणे करबला असांखां बर्दाश्त कान थींदी। कसम ख़ुदा जो सही ॻाल्हि थो कयां। तव्हां हींअर करबला जी ॻाल्हि ॿुधी हिते रोई सघो था, लेकिन थधिकार में पखो बंदि करे छॾिया रोई कोन सघंदो। इमाम जाने थो, उन्हनि खे ख़बर आहे तव्हांजी मंज़िलत छा आहे, तव्हां किथे जंग करणु चाहियो था। हाणे तव्हांजी जंग यज़ीदी अफ़कार सां आहे, यज़ीदी अफ़आल सां आहे, यज़ीदी आसार सां आहे। जिते यज़ीद जो आसार ॾिसो कम से कम उन खां परे थी वञे। हाणे तव्हांजी यज़ीदी अफ़आल सां जंग आहे, यज़ीद तव्हांजे घर में गिड़ी अचे, तव्हां उन सां जंग कयो। हीअ बेपर्दगी छा आहे, यज़ीद आहे। कूड़ छा आहे, यज़ीद आहे। हराम छा आहे, यज़ीद आहे। इहा आहे या न आहे? हलाल हराम जी तमीज़ न आहे। हलाल हुसैन आहे, हराम यज़ीद आहे, कूड़ यज़ीद आहे, सच हुसैन आहे, शुजाअत हुसैन आहे। मैदान छॾे ॾियणु यज़ीदियत आहे, ज़ुल्म जो साथ ॾियणु यज़ीदियत आहे, मज़लूम जो साथी थियणु हुसैनियत आहे। त हाणे इन मक़ाम में तव्हां अल्लाह जी मदद कई, यानी हाणे इन मैदान में न रहो। हू वॾी मंज़िलत वारा जंहिंजो किसो था चऊं, जिन जी ॻाल्हि था कयूं, इहे मामूली न हुआ। हिननि जो वॾो मक़ाम हो, हिननि जो एॾो बुलंद मक़ाम हो, जिन हुसैन तां पंहिंजे पाण खे कुर्बान करे छॾियो। अहिड़ो कुर्बान करण जो दुनिया में कंहिं ॿिए खे ताक़त न आहे, जो इन तरीक़े सां कुर्बान करे पंहिंजे पाण खे ईअं घोरे छॾियो। ऐं घोरण में बि हिकु हिकु ॼणे पंहिंजो अलॻि अलॻि किरदारु अदा, हिकु हिकु ॼणे पंहिंजो अलॻि अलॻि किरदारु अदा कयो। नंढे ॿार बि किरदारु अदा कयो, त ख़वातीन बि किरदारु अदा कयो, त बुज़ुर्गनि पोढ़नि बि किरदारु अदा कयो, नौजवाननि किरदारु अदा कयो, लेकिन के बि कदम पोइते न कयो। पढ़ंदा आहियो न पाण ज़ियारत आशूर में बि त इहे जुमला पढ़ंदा आहियो। छा पढ़ंदा आहियो? अल्लाहुम्मा रुज़ुक़नी शफ़ाअतल हुसैन मिन यौमिल वुरूद। ख़ुदा जो कसम, हिननि मजलिसुनि जी ज़ाहिरन तव्हांखे ख़बर कान थी पए, लेकिन मजलिसुनि जी ख़बर तॾहिं पवंदे, हुसैन तां कोड़नि काढ़ण जी, ज़हरा खे राज़ी करण जी ख़बर तॾहिं पवंदो जॾहिं क़बर जी अंधारी कोठीअ में पवंदो। ख़ुदा जो कसम केरु न हुओ। अल्लाहुम्मा रुज़ुक़नी शफ़ाअतल हुसैन मिन यौमिल वुरूद। पोइ उन ॾींहुं जे ॾींहुं सभु छॾे हलिया वेंदा, उन ॾींहुं कोई साणी न हूंदो। या अल्लाह उन वक़्तु हुसैन जी शफ़ाअत ते पोइ मलकनि खां बचाईंदो, गुर्ज़नि खां बचाईंदो, क़बर जी गर्मी सर्दीअ खां बचाईंदो। अरे मुंहिंजो अदादार मातमदार आयो, बेक़दरा न अथव, ॾाढा क़दर वारा आहिनि। तव्हांजे ॻोड़े ॻोड़े जो क़दर आहे, बेक़दरा न। वसबित ली क़दम सिदक़िन, इहो जेको बचाईंदो, इन में दुआ कहिड़ी आहे? असांजे क़दमनि खे साबित क़दम रख, अहिड़ो साबित क़दम रख ताकि असांखे कामयाबी हासिल थिए। वसबित ली क़दम सिदक़िन इंदक मअल हुसैन व असहाबिल हुसैन, असहाब हुसैन सां साबित क़दम रख। साबित क़दम जो मतिलबु इहो आहे त दुनिया में ज़िंदगी अहिड़ी गुज़ारियो जो कंहिं बि यज़ीदियत जी शइ सां तव्हांजो वास्तो न हुजे। इहो अज़ादार, अज़ादार चइबो ई न कया। अज़ादार ज़बान सां हुसैन हुसैन करे, लेकिन ज़बान सां हुसैन हुसैन करे, या अमल में यज़ीदी हुजे,
सलवात पढ़ो मोहम्मद एक दफा सलवात पढ़ो यानी साबित कदमी व सबित ली कदम सिद्क़िन इन्नका मअल हुसैन व असहाबिल हुसैन हुसैन सां ऐं जेका ज़ियारत वारसा तव्हां सुभाणे बि पढ़ंदो इंशाअल्लाह। अॼु राति बि पढ़ी हूंदी, केतिरा पढ़नि कोन था। हालांकि के शब जुमा ज़ियारत वारसा पढ़ण जो वॾो ताक़ीद आहे। हुसैन जी आज़ादारीअ जो पहिरियों कमु ज़ियारत हुसैन पढ़णु, मातमदारी आज़ादारी नो आख़वानीअ जी इब्तिदा बुनियाद ज़ियारत वारसा खां शुरू थिए। ज़ियारत वारसा में जेॾी महिल असहाब हुसैन जी सलाम चओ था, अस्सलामु अलैकुम या अंसार रसूलुल्लाह, रसूलुल्लाह जा मददगारो तहां ते सलाम हुजे। अस्सलामु अलैकुम या अंसार अली अमीरुल मोमिनीन, अस्सलामु अलैकुम या अंसार फातिमतुज़ ज़हरा, अस्सलामु अलैकुम या अंसार अबी मुहम्मद हसनिल मुज्तबा। ऐं पोइ चए थो अंसार अस्सलामु अलैकुम या अंसार अबी अब्दुल्लाह बे अबी अंतुम व उम्मी। तहां असां थोड़ी चयो आहे, छह इमाम चयो आहे। इमाम जाफर सादिक चयो आहे, आज़ादारी सेखारी अथई, साबित कदमी सेखारी अथई। बे अबी अंतुम व उम्मी, मुंहिंजा माउ पीउ तव्हां तां कुर्बान थी वञनि। तिबतुम व ताबतुल अर्ज़ुल लती फीहा दुफिनतुम, पाण बि पाक थी वियो, जंहिं ज़मीन में दफ़न थी वियो उन ज़मीन खे बि पाक करे छॾियो। छा थियो अथई, फया लेतनी कुंत माकुम, काश जाफर सादिक तव्हां सां गॾु हुजे। इमाम चए थो काश मां तव्हां सां गॾु हुजां, या लेतनी कुंत माकुम फअफूज़ माकुम, कि हे जेका तव्हां कामयाबी हासिल कई आहे इहा कामयाबी मूंखे हासिल थिए। मामूली न सम्झिजो करबला जे असहाब हुसैन खे। इन मक़ाम ते जॾहिं तव्हां मदद कयो था त तव्हांजी मदद इहा आहे, हिते घोड़ा गाड़ियो था मदद आहे, सबील हलायो था मदद आहे, मातम कयो था मदद आहे। लेकिन यज़ीदी अफ़कार खां दूर रहंदे यज़ीदी अफ़कार ऐं हुसैनी अफ़कार कॾहिं मिली नथा सघनि। अल्लाहु अकबर। पहिरें ॻाल्हि इमाम मोहम्मद बाक़िर अलैहिस्सलाम जी कयां कि इमाम मोहम्मद बाक़िर अलैहिस्सलाम ते केॾा ज़ुल्म कया, इमाम मोहम्मद बाक़िर अलैहिस्सलाम ते केॾा जफ़ाऊं थियूं, ज़ुल्म थिया। लेकिन तारीख़ वारनि उन शइ खे लिकाए छॾियो। तारीख़ वारनि इन शइ खे ज़ाहिर न कयो त ही मोहम्मद जो हमनाम मोहम्मद। इन ते केॾियूं जफ़ाऊं थियूं हेसि ताईं जो वरी शाम में हिशाम मलऊन घुराए मौला खे क़ैद खाने में विधो आहे, मौला खे जेल में विधो आहे, क़ैद खाने में विधो आहे। लेकिन जेॾी महिल क़ैद खाने जे दारोगन में अची ॿुधायो त अहिड़ी हस्ती विधी अथई जो राह हलंदे जानवर बि बीह हिनखे सलाम था चवनि, अस्सलामु अलैका या इब्न रसूलल्लाह। हीअ अहिड़ी हस्ती आहे जेका हर वक़्तु सजदे में आहे, इबादत में आहे। अहिड़ी हस्ती आहे जंहिं ते माण्हू अची रुॻी दरवाज़े खे हथ लाइ दुआ था घुरनि। इन क़ैद खाने जे दरवाज़े मां उन्हनि खे शिफ़ाऊं थी मिलनि त वरी हिशाम आज़ादु करे मौला खे जेॾी महिल वापसि मोकिलियो त मौला खे अहिड़ो ज़हर ॾिनई, हिकु लिहाज़ खां ईअं खाधे में ज़हर ॾिनई, ॿी लिहाज़ खां मौला जे ज़ीन में अहिड़ो ज़हर मिलाई। मौला जीअं जो पंहिंजी ज़ुर्जना ते सवार थिया, मौला जी सॼे टकुनि में ज़हर विधो। अल्लाहु अकबर। जेॾी महिल इमाम सादिक अलैहिस्सलाम खे वसियत कई, इमाम सादिक खे वसियत कंदे कुझु रक़म ॾिनई। इमाम सादिक खे चई मुंहिंजी रक़म अथव 10 सालनि ताईं मके में हज जे मौक़े ते इरफात ते मुंहिंजी मजलिस कराइजो। माण्हुनि खे चइजो बाक़िर खां वधीक कोई मज़लूम न आहे, बाक़िर जी मज़लूमियत बयानु कराइजो। छो पिया ॿुधाइनि? सिर्फ़ु इन करे दुनिया खे ख़बर पए मुंहिंजी दुनिया शहादत खे लिकाए न छॾे। अल्लाहु अकबर। लेकिन 8 ज़ुल्हिज ते वरी इमाम हुसैन अलैहिस्सलाम, अल्लाहु अकबर, ॾाढो ॾुखियो आहे। 28 रजब ते मदीनो छॾणु एॾो ॾुखियो न हो। 28 रजब ते मदीनो छॾणु एॾो ॾुखियो न हो जेॾो काबतुल्लाह छॾणु ॾुखियो। ख़ुदा जो कसम काफ़िला ईअं अचनि पिया,
काफ़िला काबतुल्लाह जे तरफ़ अचनि पिया, हुसैन काबे खे छॾे वञे पियो, हुसैन काबे खे छॾे वञे पियो। ऐं ॿी हिकिड़े मक़ाम ते दुनिया खे ॿुधाई, ॾिसी छॾियो हींअर दुनिया मुंहिंजे ख़िलाफ़ थी वई आहे, लेकिन हाणे तव्हां काबे वञो था हज करण जे लाइ। मन कान बादला जेकॾहिं सुभाणे केरु मूसा गॾु हलंदो, अलाह सां मुलाक़ात मां कराईंदुसि। जुमिलो ॾाढो ॾुखियो आहे, मूंखे ॾाढो रुआरींदो आहे। के अरसे खां वठी मां हिन जुमिले ते ॾाढो परेशान आहियां। चवनि था हुसैन जी ॾाचीअ जो रुख़ करबला जे तरफ़, हुसैन जो चेहरे मुबारक काबतुल्लाह जे तरफ़। ओ काबा आख़िरी दफ़ा तोखे ॾिसां थो, आख़िरी दफ़ा तोखे ॾिसां थो, उन खां पोइ हुसैन तोखे न ॾिसी सघंदो। यकीनन असांखे ख़बर न आहे, लेकिन काबे जो आवाज़ आयो हूंदो, हुसैन वाइदो थो कयां सॼी दुनिया मुंहिंजे तरफ़ झुके थी, काबे जो रुख़ तुंहिंजे तरफ़ हूंदो। अल्लामा इक़बाल जॾहिं इन शइ खे ॾिठो, अल्लामा इक़बाल चयो ये बयां सिर्रे शहादत की अगर तफ़सीर हो जाए, कि इन शहादत जे राज़ जी तफ़सीर थी वञे, मुसलमानों का क़िबला रोज़ा शबीर हो जाए। असांजो ॾाढो ॾुखियो वक़्तु हुसैन जे लाइ। बचनि ॿारनि खे वठी 8 ज़ुल्हज ते ॿाहिरि निकिरणु, ऐं अञा हिकु मंज़िल ताईं बसि पहुता ई आहिनि, हिकु मंज़िल ते पहुता आहिनि। उन मंज़िल ते हज़रत अब्दुल्ला इब्न जाफ़र तैयार, हज़रत ज़ैनब आलिया जा शोहर आया आहिनि। अची हुसैन खे चवनि था मूंखे ख़बर पई आहे तूं हज खे छॾे रवानो थी पियो थो। हुसैन चयो हा, हाणे वॾो आहे ऐं वॾो रोकण जी कोशिशि करे थो। हुसैन मौला चयो रोकजंदुसि कोन, बसि हाणे मां वञा थो करबला। मां ईअं पियो थो शहादत खे ॾिसां जीअं की जवान औरत जे गिचीअ में हार हूंदो आहे। बसि इहो ॿुधणो, ॿ जा बचड़ा कढी थे, हे मुंहिंजो हिकिड़ो बचड़ो मोहम्मद आहे, हिकिड़ो ओन आहे, हिकिड़ो मुंहिंजे तरफ़ां, हिकिड़ो ज़ैनब जे तरफ़ां, तुंहिंजे मथां कुर्बान आहे। बसि इहे मंज़िलूं थियूं। अल्लाह अल्लाह हिकु मंज़िल ते पहुता। मंज़िल ॾाढी मुश्किल मंज़िल हुई, जंहिं मंज़िल ते इहा ख़बर अचे थी मौला वटि, तव्हांखे ख़बर आहे ख़बर हुई छा, ॾाढी ॾुखी ख़बर आहे, बर्दाश्त करण जहिड़ी ख़बर न आहे। लेकिन ॿुधाइण वारे जीअं ॿुधायो, मां सॼो किस्सो तव्हांजे साम्हूं नथो पढ़ी सघां। जेॾी महिल मौला ॾिठो न कोई सवार अचे पियो कूफ़े खां, मौला पंहिंजे काफ़िले खे रोकियो वेठा, सवार अचे पियो कूफ़े खां। मौला चयो हिन सवार खे वठी अचो। किथां पियो अची? जे कूफ़े खां पियो अचां। जी कूफ़े जी छा ख़बर आहे? मौला त कूफ़े पे विया न, जे कूफ़े जी छा ख़बर आहे? उहे जुमिला ॾाढा ॾुखिया आहिनि। जेकॾहिं माण्हू सोचे त पंहिंजे बिस्तर ते बि रोए कि असां छाजे लाइ था रहूं, कहिड़ी ॻाल्हि जे करे था रहूं, कहिड़ो मसइलो आहे जंहिंजे करे था रहूं। जी छा मसइलो आहे कूफ़े जो? त हिकु दफ़ा हेॾा होॾा निहारियईं। उन खां पोइ इमाम हुसैन खे चई त मां ॻाल्हि अहिड़ी आहे जो ज़ाहिरनि तव्हांखे ॿुधाइणु नथो चाहियां, तखलियो थो चाहियां। हुसैन मौला चयो जेके मूं सां गॾु आहिनि सभु मुंहिंजा पंहिंजा, माना हिननि खे ॿुधाइण में कोई हर्ज न आहे। जी मौला तव्हांखे छा ॿुधायां, मुस्लिम शहीद थी वियो, मुस्लिम शहीद थी वियो। तव्हां नथा बर्दाश्त करे सघो न। ख़ुदा तव्हांखे सलामत रखे, तव्हांजे ॻोड़नि खे क़बूल करे। तव्हां ॿुधायो। मौला चयो इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन, इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन। अल्लाहु अकबर। हानी शहीद थी वियो। मौला चयो इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन। मौला खे चई मौला अञा हिकिड़ी ॻाल्हि आहे, लेकिन मूंखे हिमत कान थी थिए तव्हांखे ॿुधाइण जी। मां तव्हांखे कहिड़े तरीक़े सां ॿुधायां? मौला चयो ॿुधाए। हुसैन में हौसलो आहे, हुसैन में बर्दाश्त आहे। जी मौला जेॾी महिल मथे खणी विया न, उनखे दारुल अमारा जे मथां सर कलम करण जे लाइ सर त कलम करे मोकिले छॾियनि शाम, लेकिन मौला उनजे पेरनि में रस्सी ॿधी सॼे कूफ़े जे गलेनि में घुमाइनि पिया था। कूफ़े वारनि खे चवनि था कूफ़े वारो जेकॾहिं हुसैन जो साथ ॾिनो त मुस्लिम वारी सूरत आहे। हुसैन खां इहो बर्दाश्त न थी सघो। हुसैन आवाज़ सां गिरियो शुरू कयो। अंदरां आवाज़ आयो, हुसैन छा मसइलो आहे? थोरो अंदरि दाख़िल थी। जेॾी महिल हुसैन अंदरि आया, अल्लाहु अकबर, जेॾी महिल हुसैन अंदरि आया, ज़ैनब आलिया खे फरमायो भेण मुस्लिम शहीद थी वियो ऐं ॾाढे दर्दीले तरीक़े सां शहीद थी वियो आहे। इन मुस्लिम जी नियाणीअ खे मुंहिंजे भरिसां वठी अचो। चवनि था 13 सालनि जी नियाणी हुई, पंहिंजी गोद में विहारे तेॾी महिल मथे ते हथु घुमायनि, मथे ते हथु घुमायनि त नियाणी पुछणु लॻी, ओ मुंहिंजा मामा छाजे लाइ मूंसां हिन क़िस्म जो प्यारु था कयो? कि पुट तुंहिंजो बाबा मुस्लिम शहीद थी वियो, तुंहिंजो बाबा मुस्लिम शहीद थी वियो। अॼु खां पोइ तूं मूंखे पंहिंजो बाबा सम्झजांइ। इन जॻह ते ज़ाकिरीन चवंदा आहिनि, किताबनि में कोन्हे, ज़ाकिरीन चवंदा आहिनि इन जॻह ते हिकिड़ी नंढड़ी 4 सालनि जी नियाणी बि निहारे पई। 4 सालनि जी नियाणी ॾिठो त शायदि यतीमनि सां अहिड़ो सलूक थींदो आहे
जो गुज़ारे वेंदो आहे त उनजे मथे ते हथ रखियो वेंदो आहे। अल्लाह अल्लाह यारी मोहरम ते उहा बीबी ॻोल्ही थी रही त केरु हुजे जेको मुंहिंजे मथे ते हथ रखे, लेकिन बायूं हुयूं या तमाचा हुआ या तादियाना हुआ। बस अजीजो मुझा मातमदारो, बस आखिरी जुमलन ते अचां था जे खिदमत अक़दस में अल्लाह अकबर। बस इन मकाम ते मुस्लिम जी शहादत थी वई, लेकिन कोई इन में कमी रहिजी वेंदी जेकॾहिं मुस्लिम जे उन्हनि ॿिनि बचड़नि जी ॻाल्हि न कंदा। उन्हनि तव्हांखे ज़ियारत नसीब करे फुरात जे किनारे जॾहिं बि वञो, फुरात जे किनारे तव्हांखे ॿिनि गुंबदनि वारा रोज़ नज़र ईंदा, या कंहिंखां बि पुछंदो न त औलाद मुस्लिम किथे आहिनि, जे फलाणे मुस्लिम किथे आहिनि। मुसैयब हिकिड़ो इलाइक़ो आहे, उन मुसैयब जे इलाइक़े में उन फुरात जे किनारे ॿ इहे लाशा दफ़न कया विया, लेकिन ख़बर अथव ये केॾा मज़लूम ॿार आहिनि। अल्लाह अकबर। बाज़ चवंदा आहिनि त हज़रत अमीर मुस्लिम पाण सां गॾु वठी विया हा, लेकिन तारीख़ जे सनद में जेका मूं मुतालियो कयो कि इमाम हुसैन अलैहिस्सलाम सां गॾु हुआ। हिकिड़े जो नालो मोहम्मद आहे, हिकिड़े जो नालो इब्राहिम, हिकिड़े जो नालो मोहम्मद, हिकिड़े जो इब्राहिम। ॾाढा सुहिणा बचड़ा हा। अल्लाह अकबर। जेॾी महिल जंग लॻी न, इहे बचड़ा जेॾी महिल बाहियूं खीमनि खे लॻियूं, हिकिड़े जी उमिरि 6 साल आहे, हिकिड़े जी उमिरि 7 साल आहे। ॿई जो विखरी विया त इब्न ज़ियाद जे फ़ौज खे हथ अची विया। इब्न ज़ियाद जे फ़ौज खे हथ अची विया, क़ैदी बनाए इब्न ज़ियाद वटि खणी आया। इब्न ज़ियाद इन्हनि खे क़ैद करे छॾियो, सॼो साल क़ैद में। नंढड़ा ॿार सॼो साल क़ैद में हा। मानी सिर्फ़ु हिकु वक़्तु ईंदी। पोइ हिकिड़े वॾे भाउ मोहम्मद चयो इब्राहिम खे त भाउ एतिरो वक़्तु थी वियो आहे, असां ईअं त क़ैद खाने में ॻरी वेंदासीं हलिया। जेको छा कयोसीं, जेको मानी ॾियणु अचे थो इन सां ॻाल्हायूं। मानी ॾियणु हिकिड़ो हबशी ग़ुलाम ईंदो, हबशी ग़ुलाम आयो। हाणे ॾिसो मज़लूमियत केतिरी आहे। हबशी ग़ुलाम आयो, उन खां सवाल कयनि ग़ुलाम हबशी बिलाल खे सुञाणी थो? अली जा बचड़ा। अल्लाह अकबर। हाशिमी ख़ानदान कबीले जा शीदीअ जी ॻाल्हि था कनि, ग़ुलाम जी ॻाल्हि था कनि। इहा हालत थी वई आहे। अल्लाह अकबर। यानी इनका तवस्सुल अख्तियार कीअं था कनि? बिलाल खे सुञाणी थो? तो बिलाल रसूल अकरम जो मुअज़्ज़िन हो, वांगो जी हा, जी उनजे ख़ानदान जो तो लॻी जी हा, रसूल अकरम के सुञाणी तो जी हा, रसूल अकरम जा त असां उम्मती आहियूं। ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह पढ़ण वारा आहियूं, जी असीं आले रसूल आहियूं। जी त आले रसूल आहियो, जी असीं आले रसूल आहियूं। ज़ालिम असांखे क़ैद कयो, जी राति जे वक़्तु मां तव्हांखे आज़ादु करे छॾींदुसि, निकिरी हलिया वञो। हिन पंहिंजे पाण खे सही राति जे वक़्तु आज़ादु कयो। अल्लाह अल्लाह। अंधेरी राति कूफे जो शहर आहे। बचड़ा रुली रुली किथां 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 दर बदर थी हिकु औरत जे हथ लथा आहिनि। औरत इन्हनि खे घर खणी आई आहे। चंड जहिड़ा शहज़ादा आहिनि। ॿिन्ही खे हिकिड़े कमरे में सुम्हारियो अथई। उन औरत जो उहो ज़ालिम दामाद मलऊन अचे थो, जेॾी महिल उहो ज़ालिम अचे थो ऐं कहिड़े तरीक़े सां उन्हनि खे खणे थो, मुख़्तसिर करे थो पढ़ा, कहिड़े तरीक़े सां उन्हनि खे वठे थो, वठी उन्हनि खे नहर ते इन जॻह ते क़ुर्बान करण लाइ वठी थो। हज़रत इब्राहिम जी कुर्बानी समझण वारा, हज़रत इस्माइल जी कुर्बानी समझण वारा, कुझु हिन कुर्बानी खे बि ॾिसो, कुझु हिन कुर्बानी खे बि यादि कयो। अॼु तव्हां हुन हज़रत इस्माइल जे पुसजण खे यादि था कयो। अल्लाह तबारक तआला करे पाण ई थोरी पियो पुट पुसराए। अल्लाह ॿुधाए पियो त को हिकिड़ो अहिड़ो ज़मानो बि ईंदो जेके नहर थींदा, अहिड़ा बचड़ा नहर थींदा जेके बचड़ा अल्लाह अकबर जेॾी महिल उन्हनि खे नहर करण जे लाइ आयो, हिकिड़ो ग़ुलाम खे चई ग़ुलाम न ज़िबह कया, ज़ाल उन में हथु विधो, ज़ाल खे क़तल करे छॾी। तव्हांखे जेॾी महिल उन्हनि ॿिन्ही बचड़नि खे क़तल करण लॻो, बचड़नि चयो असांखे रुॻी एतिरो वक़्तु ॾे त असीं निमाज़ पढ़ी वठूं। जी हा, जेकॾहिं निमाज़ तव्हांखे फ़ाइदो ॾिए त पढ़ो। जेॾी महिल निमाज़ पढ़ी दुआ करियो, या रसूल अल्लाह, या अल्लाह रसूल अल्लाह जे सदके असां हिन मक़ाम ते अची विया आहियूं, हाणे तुंहिंजी बारगाह में अचूं पिया था। दुआ घुरी बस कर। जेॾी महिल क़तल करण लॻो त वॾो चए त पहिरें मूंखे कर, नंढो चए त पहिरें मूंखे कर। नंढो चए त वॾो मूंखे बर्दाश्त न करे सघंदो, वॾो चए त मूंखे नथो बर्दाश्त करे सघे। बस अदादारो ॾाढो ॾुखियो मरहलो हो। जेॾी महिल ॿिन्ही जा सर कलम थिया ऐं धड़नि खे जो विधई दरिया में, इहा फ़ुरात तव्हां ॾिठी आहे केॾी लहरुनि सां वहे पई। जीअं जो पहिरियों धड़ वियो त धड़ बीह रहियो, जेॾी महिल ॿियो धड़ आयो त ॿियो धड़ ऐं पहिरियों धड़ पाण में भाकुर पाइजे। अञा मुश्किल मरहलो आहे, अञा मुश्किल मरहलो आहे। ख़ुदा कंहिंखे अहिड़ो मसाइब न ॾेखारे। इन्हनि नंढड़नि सिरनि मुबारकनि खे
मोहम्मद इब्राहिम नाला केड़ा सुड़ा है वो इब्राहिम जी कुर्बानी याद करने वाला कुछ हिते भी नजर कयो इन्हनि नंढड़न सिरन के एक खारे में विझी एक टोकरी में विझी मथे ते खड़ी जेरी मल इब्न ज़ियाद मलउन जे दरबार में पहुतो आ इब्न ज़ियाद जो केड़ी शे खणी आए हुई जेरी मल खारे मां ब नंढड़ा मासूम गुलन जेड़ा सर निकता खुदा जो कसम तारीख जे किताबन में आए इब्न ज़ियाद पंहिंजे कुर्सी ता उथली पियो इब्न ज़ियाद चयो रे हेड़न मासूमन के कत्ल कई कोई हया ना आई कोई शर्म ना आई कोई रहम ना आयो अरे कातिल जालिम भी इन्हनि मज़लूमन जे कत्ल ते तड़पी वञन हलिया इन जो रहम ना आयो जे कत्ल थियण वक्त काई ॻाल्हि कयनि जे ॿियो कुझु कोन चयनि लेकिन इहो चयनि असां रसूलुल्लाह जा बचड़ा आहियूं असांखे क़त्ल करी तो अलाह कंदो तुंहिंजो बि अहिड़ो अशर थींदो बसि इहो ॿुधणो ओॾी महिल इब्न ज़ियाद इहो हुकुम ॾिनो वञो वञी इन्हनि सिरनि खे उन ई मक़ाम ते उन दरिया बुर्द कयो इन मलउन कातिल के भी उते ही कत्ल कजो लेकिन दरिया में न उछलजो त इन निजस जो पानी में खून न वजे जेनी मल वो सर मुबारक आया जेनी मल वो सर मुबारक आया बस ॾिसो इन मक़ाम ते भी हुननि मज़लूमन जे केॾी मज़लूमियत था सर मुबारक इन मक़ाम ते आया ऐं जीअं जो सर मुबारकनि खे मोकिलियनि त धड़ वरी ॿाहिरि निकिरी धड़ वरी ॿाहिरि निकिरी आया ऐं धड़नि में जेॾी महिल सर पेवस्त थी विया वरी वहिया त जीअं दरिया पे वयो ईअं न वहिया दरिया हीअं पियो वञे त ही दरिया जो उबतड़ पिया वञनि ऐं पोइ कंहिं मोमिन खे मुसैब में नज़र आया उन इन्हनि खे कढी इन्हनि जो जनाज़ो पढ़ी इन्हनि खे दफ़न करे छॾियो अॼु इन्हनि जो रोज़े मुबारक मौजूदु आहे मां आख़िरी जुमिलो तव्हांजी ख़िदमत में चवणु चाहियां थो मुंहिंजे पंहिंजे इल्हामी हिसाब सां मूंखे पाण मौला हुसैन फरमायो आहे मां हिकिड़ो दफ़ो मौला हुसैन जे हरम पाक में मां शाम पे वियुसि ॿिए ॾींहुं मां सैयदा सकीना जी ज़ियारत करण पे वियुसि शाम पे वियुसि मां हिकिड़े दफ़े मजलिस पढ़ंदे मां हरम में मजलिस पढ़ंदो आहियां तव्हांखे ख़बर आहे आख़िरी राति हुजे सजाद वारा बि मूंसां गॾु हुजनि जेॾी महिल उते मौजूदु हुजूं साईं सजाद तकवी वारा साईं जेके पंहिंजा ज़ाहिर हुजनि गॾु हुजनि मां हिकिड़ो जुमिलो चयो मुंहिंजो मौला हुसैन असीं सुभाणे तुंहिंजी नियाणी ॾे था वञूं तुंहिंजी धीउ ॾे था वञूं जॾहिं बि पीउ वटां धीउ ॾे वञिबो आहे पीउ वटां धीउ ॾे वञिबो आहे त तोहफ़ो खणी वञिबो आहे तोहफ़ो खणी वञिबो आहे बसि ॿ जुमिला जेके मां जे अंदर में आया आहिनि तव्हांजी ख़िदमत में नक़ल कयां तोहफ़ो खणी वञिबो आहे तव्हांजे तरफ़ां कहिड़ो पैगाम आहे जेको तव्हांजी नियाणी सैयदा सकीना खे ॾिजे मजलिस ख़तमु थी वई जवाबु न मिलियो लेकिन अचानक जेॾी महिल मौला हुसैन जे तरफ़ां मुंहिंजे अंदर में जवाबु आयो ख़ुदा तो ॼाणे कीअं हो लेकिन ईअं लॻो ॼण मौला हुसैन त चए त सकीना वटि वञजांइ हुनखे चइजांइ मुंहिंजो रोज़ो ठही वियो आहे ॾाढी रोशनी आहे सोना गुंबद ठही विया आहिनि लेकिन सकीना तूं यादि रखजांइ तुंहिंजो बाबा अॼु बि बग़ैर सीढ़ीअ ते पंहिंजे कबर में पामाल थियल लाशो कयो अल्लाह अकबर मुंहिंजा आज़ादार मातमी ख़ुदा तव्हांजो रोअण क़बूल करे साईं वारनि जी महिनत क़बूल करे आख़िरी जुमिलो ॿुधिजो जेॾी महिल शाम पहुतासीं ऐं सैयदा सकीना खे इहो वेड़ करे ॿुधाए ओ मुंहिंजी बीबी सैयद ज़ादी ओ मुंहिंजी आका ज़ादी मुर्शिद ज़ादी तुंहिंजे बाबा जो इहो पैगाम आहे तुंहिंजो बाबा जो जनाज़ो अञा ताईं पामाल थियो पंहिंजी क़बर में पियो आहे ॿाहिरां रोशनियूं थी वियूं आहिनि ॿाहिरां वॾई सोन लॻी विया आहिनि अंदरां जेको जवाबु आयो मुंहिंजे दिलि में इहो आयो सैयदा सकीना जो काश वरी बाबा ॾे वञी बाबा खे वञी चइजे सकीना बि अञा ताईं उन ई मेरे चोले में दफ़न आहे सकीना खे कंहिं अञा ताईं कफ़न न ॾिनो इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन सयअलमुल लज़ीना ज़लमू अय्या मुनक़लिबिन यनक़लिबून या अल्लाह या रहमान या रहीम या मुक़ल्लिबल क़ुलूब सब्बित क़ुलूबना अला दीनिक मुंहिंजा मौला ई टूटी फूटी इबादत आहे मुख़्तसिर इबादत आहे कलील इबादत आहे मुंहिंजा मौला ई दुआ जे लाइ तुझी बारगाह में हथ बुलंद या अल्लाह तू दुआउनि खे क़बूल करण वारो आहे तुझी दावा है उदऊनी अस्तजिब लकुम मूंखे केर बि पुकारींदो उनखे जवाबु ॾींदुसि या अल्लाह असांजे हथनि में कोई अमल कोन्हे असांजे गुनाहनि जी हिकु तवील फ़हरिस्त आहे लेकिन तू माफ़ करण वारो आहे गुनाहनि खे माफ़ करण वारो आहे मुंहिंजा मौला मुंहिंजा आका असां वटि सवाइ नबी हुसैन जे काई शइ कान्हे असां वटि सवाइ आज़ादारी जे काई शइ कान्हे हुसैन जी मोहबत खां अलावा काई शइ कान्हे या अल्लाह असांखे तौफ़ीक़ ॾे
असीं हुसैन अलैहिस्सलाम जी पैरवीअ ते हलूं। दुनिया जे तमामु साम्राज्य ताक़तुनि, यदीदी ताक़तुनि, यदीदी अफ़कार, यदीदी अफ़आल सां नफ़रत कयूं ऐं तमामु हुसैनी फ़िक्र के, हुसैनी सीरत के, हुसैनी किरदार खे पसंदि कयूं, उन सां मुहबत कयूं, उन ते अमल कयूं। या अल्लाह जेके मरहूमीन हिन दुनिया मां इंतिकाल करे विया आहिनि, मुंहिंजा मौला उन्हनि खे पंहिंजे जिवार रहमत में वरी के रहमत फरमा, उन्हनि जे क़ब्रनि खे नूरानी फरमा, उन्हनि जे दर्जात खे बुलंद फरमाए। ताज़ो जॾहिं बिशारत जी नानीअ जो इंतिकाल थियो आहे, कनीद फ़ातिमा बिनत इस्माइल खोजा ऐं ज़ोजा मोहतरम अब्दुल हुसैन खोजा, ख़ुदावंद मुताल उन जे दर्जात खे बुलंद फरमाए, उन जे क़ब्रनि खे नूरानी फरमाए। मुंहिंजा मौला तव्हांजा असांजा जेके बि लवाहिकीन आहिनि, मुंहिंजा मौला जेके मोमिनीन मोमिनात हथ बुलंद कयो वेठा आहिनि, उनजा जेके बि मरहूमीन आहिनि, या अल्लाह उन्हनि तमामु मरहूमीन जी कमियुनि कोताहियुनि खे, गिफ़लतुनि खे, गुनाहनि खे दरगुदर फरमाए, क़ब्रनि खे मुनव्वर फरमाए, दर्जात खे बुलंद फरमाए। जेके ज़िंदा आहिनि असांजा वालदेन, अज़ीज़ व अक़ारिब, दोस्त अहबाब, मोमिनीन मोमिनात, या अल्लाह उन्हनि खे नेक अमलनि जी तौफ़ीक़ इनायत फरमाए। सिहत ॾे, शादाबी ॾे, ख़ुशहाली ॾे, सलामती ॾे, मुश्किलातूं, मुसीबतूं, शदाइद, मसाइब, ग़म, हम दूर फरमाए। या अल्लाह जेके बीमार उन्हनि खे शिफ़ा दिला सिहत कामिला इनायत फरमाए। केतिरा ई नाला आहिनि, तवील फ़हरिस्त आहे, लेकिन ख़ुदा तूं शिफ़ा ॾियण वारो आहीं। इज़ा मरज़त फ़हुव यशफ़ीन, ख़ुदा मरीज़ थियण वारे खे शिफ़ा तुंहिंजी हूंदी आहे। या अल्लाह जेके बि बीमार आहिनि उन्हनि खे शिफ़ा दिला सिहत कामिला इनायत फरमाए। मक़रूज़नि जो कर्ज़ अदा फरमाए। या अल्लाह बेरोज़गारनि खे रिज़्क़ हलाल इनायत फरमाए, बरसरे रोज़गार जे रिज़्क़ में बरकत इनायत फरमाए, बे औलादनि खे औलाद साले इनायत फरमाए, औलाद नरीना इनायत फरमाए। मुंहिंजा मौला, मुंहिंजा आका, मुंहिंजा पाक परवरदिगार, जेके जेके हाजतमंद आहिनि उन्हनि जी हाजत रवाई फरमाए। बानियाने मजलिस जे मतालिब, मक़ासिद के, तौफ़ीक़ात के मुंहिंजा मौला पंहिंजी बारगाह में क़बूल फरमाए। असांजे आका, असांजे मौला, असांजे हादी, असांजे रहबर इमाम ज़मन अजल अल्लाह ताला शरीफ जे पाक ऐं मुक़द्दस नालैन करीमैन जी ज़ियारत नसीब फरमाए। क़दम हाय हक़ सदाकत ते शहादत जो सुर्ख़ मौत नसीब फरमाए। रब्बना व तक़ब्बल दुआ, रब्बना आतिना फ़िद दुनिया हसनतन व फ़िल आख़िरति हसनतन।